अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह ठीक आहियो? तबियत ठीक आहे? हाणे बहितर आहे। छा थी रहियो आहे फैसल? अॼु असां ठाहियूं पिया तलो बनास्पति तलो कुकिंग ऑयल जी रेसिपी में असां ठाहियूं पिया बेसण ऐं सूजी जो हलवो। बेसण ऐं सूजी जो हलवो मिक्स करे हिन जो हलवो ठाहींदासीं ऐं हिन में असां इस्तेमालु कंदासीं बनास्पति घी। विटामिन ए ऐं डी का भरपूर आहे, लो कोलेस्ट्रॉल आहे, ओमेगा 3 ऐं 6 मौजूदु आहे। 1 लीटर में 3 लीटर में 5 लीटर में बॉटल्स भी मिलनि पियूं, टिन पैक भी मिले पियो, इन जा पाउचिस भी मिलनि पिया ऐं हिन में जेके खाधा ठहंदा आहिनि तमामु बहितरीनु ठहंदा आहिनि। मिठा मां हमेशह चाहींदो आहियां जॾहिं ठाहियो त बनास्पति घी में ठाहींदा कयो। त हिते असां छा खणंदासीं, सभिनी खां पहिरीं 1 कप सूजी ऐं 1 कप बेसण। सूजी ऐं बेसण खे हल्को सो रोस्ट कंदासीं ताकि जो कच्चोपन ख़त्म थिए। हुन खां पोइ हिन में असां घी जो इस्तेमालु कंदासीं। अच्छा, पहिरीं असां रोस्ट करे रहिया आहियूं, हिन खां पोइ हुन में घी ऐड करे रहिया आहियूं। सही आहे। 1 कप बेसण, ही प्याली में त घटि पियो लॻे, प्याली वॾी आहे। 1 कप बेसण खयो, बेसण खे हल्को सो रोस्ट कंदासीं, ड्राई रोस्ट करिणो आहे बिल्कुलु ताकि इन जो जेको कच्चोपन आहे न उहो ख़त्म थी वञे। सही। अच्छा फैसल, एॾो को मतिलबु हिकिड़ो आहे त हिन में जो असां नॉन स्टिक में करे रहिया आहियूं, छा असां नॉर्मल बर्तन में भी करे सघूं? बिल्कुलु करे सघो था, छाकाणि त नॉर्मल थां में जॾहिं असां कंदा आहियूं त सूजी या बेसण जेको हूंदो आहे न एकदमि ब्राउन थियणु शुरू थी वेंदो आहे। त हुनखे बिल्कुलु धीमी आंच ते कंदा कयो। हिन में लॻे नथो नॉन स्टिक, छोकी स्टूडियो में हमेशह नॉन स्टिक घर में त न हूंदा आहिनि, त पोइ हुनमें तव्हां हल्की बाहि ते रोस्ट कंदव त हुनमें सड़ंदो न वञे। जो अगरि हिनमें स्मेल अची वई न सड़ण जी या टेस्ट अची थो वञे त पोइ मज़ो नथो अचे, एॾी महिनत बि करे ठाहियो। हिनखे 2 मिनट ड्राई रोस्ट कंदासीं। 2 मिनटनि खां पोइ जॾहिं हिन मां ख़ुशबू अचणु लॻंदी बेसण मां, पोइ हिन में असां विझंदासीं सूजी। सेम क्वांटिटी में सूजी विझणी आहे। सही। अच्छा, पहिरीं असांखे बेसण विझणो आहे, हुन खां पोइ असांखे सूजी ऐड करणी आहे। सूजी जो कुकिंग टाइम घटि आहे? सूजी जो थोड़ो घटि आहे। बेसण खे थोरो अलॻि सां रोस्ट कंदव न त हुनमें छा आहे की हुनजी जेका बसांत हूंदी आहे, हिकिड़ी स्मेल हूंदी आहे न बेसण जी, कच्चेपन ईंदो आहे, माण्हुनि खे न वणंदो आहे, त उहो ख़तमु करिणो हूंदो आहे असांखे। बसि हिनखे हल्को सो ड्राई रोस्ट कंदासीं। हिन दौरान असां विझंदासीं नंढे फोटनि जो इलायचियुनि जो पाउडर, 1 चांहि जो चमिचो। छिलके सां गॾु, छिलको कॾहिं बि न हटाईंदा कयो, छाकाणि त दाणे खां वधीक छिलके में ख़ुशबू हूंदी आहे। अच्छा, मूंखे दाणे में ख़ुशबू हूंदी आहे? न, छिलके में हूंदी आहे। छिलके में असां छा कंदा आहियूं, ग्राइंड करण खां पोइ छिलका फिटा करे छॾंदा आहियूं न, उहो न कंदा कयो। छिलके में हमेशह ज़्यादा ख़ुशबू हूंदी आहे, छोकी जो अर्क बि जेको आहे न जो छिलके सां ई निकिरंदो आहे। ठीकु आहे। त उनखे बि तव्हां ड्राई में ही मिक्सचर में ही तव्हांखे ऐड करिणो आहे ऐं तव्हांखे स्पून जेको हलाईंदे रहणो आहे। ईअं ई आहे फैसल जेको मूंखे नज़र अचे लॻे न बिल्कुलु। हाणे हिनमें इलायची, बेसण ऐं सब्जी जी ख़ुशबू अचणु लॻी आहे ऐं थोरो रोस्ट थियणु लॻो आहे। जॾहिं रोस्ट थियणु लॻंदो हिन में असां विझंदासीं तलो बनास्पति घी 1/2 कप। 1/2 कप मेजरमेंट करे विझो, इलाही वधीक न थी वञे। मां अंदाज़े सां विझां पियो, तव्हां 1/2 कप विझंदो तलो बनास्पति घी। ठीकु आहे। सो 1 कप न, 2 कप थी वियो न, मैदो बि थी वियो। 1 कप सूजी, 1 कप बेसण, उनखे रोस्ट जो 50% जेको अमाउंट आहे 1/2 कप। जो हाफ अमाउंट घी विधो ऐं घी विझी हिनखे हल्को सो हिते रोस्ट कंदासीं ताकि घी में जो कच्चोपन ख़त्म थिए। हीअ रोस्ट थींदो, बसि 1 मिनट हिनखे रोस्ट करण खां पोइ असां हिन में विझंदासीं खंडु। ऐं बिल्कुलु लो फ्लेम ते थी वियो आहे। बिल्कुलु लो फ्लेम ते। हाणे खंडु बि हिन में हाफ कप विझणी आहे। डिपेंड करे थो तव्हांजे टेस्ट जे मथां। मां इलाही वधीक न पियो विझां, नॉर्मल खंडु विझिजो। हाफ कप तक, 6 खंड जा खंड, काफ़ी आहे। ओके। खंडु विझी हल्को सो हिनखे घुमाईंदासीं खंड खे। खंडु हल्की सी हिनजे अंदरि मेल्ट थियणु शुरू थींदी, खंड जो पाणी निकिरणु शुरू थींदो। हिते असां खणंदासीं खीर। खीर बि सेम क्वांटिटी, 1 कप पूरो या 1 प्याली खीर तव्हां में 1 पाव खीर वञणु खपे हिनजे अंदरि। थोरो थोरो खीर विझंदासीं। खीर विझण सां सूजी बि फुलिजंदी वेंदी ऐं बेसण बि। इनके हल्को सो हीअं रोस्ट कंदा वेंदासीं। आहिस्ते आहिस्ते न हलवे जी जेका शक्ल आहे उहा तयार थी अचणु शुरू थी वई आहे। हां बिल्कुलु। बसि हीअ खीर थोरो थोरो करे हिनजे 3 हिसनि में करे विझी छॾियो ऐं हाणे हिनखे एतिरो भुञंदो कि घी सेपरेट थी वेंदो, शाइनिंग अची वेंदी। त पोइ हिनमें असां विझंदासीं केवड़ा वाटर। केवड़ा वाटर आहे त 1 चांहि जो चमिचो, अगरि केवड़ा एसेंस आहे त फ्यू ड्रॉप्स विझंदो, छाकाणि स्ट्रॉन्ग हूंदो आहे। ऐं अगरि न आहे त अर्के गुलाब 1 चांहि जो चमिचो विझी सघो। उन सां छा थींदो? उन खां बि सुठी ख़ुशबू ईंदी आहे रोज़ वाटर जे लाइ। ओके। हलवे में जीअं हमेशह न केवड़ा ॿुधी रहूं कड़ो पाणी, बस हिकिड़ो न हिनमें टेस्ट अची थो। मिठाइनि में बि विझिबो आहे न, हिकिड़ी ख़ुशबू ईंदी आहे मिठाई में, बर्फ़ी में, हलवनि में, सीरे में। त असां कहिड़ो मिठाई ठाहींदा आहियूं, असां इन जे बारे में असांखे कुझु न आहे ख़बर। हे ॾिसो असांजो तयारु थी वियो। हिनमें शाइनिंग अचणु शुरू थी वई आहे। केवड़ा वाटर 1 टीस्पून विझी छॾियो। हिन खां छा थींदो आहे, ख़ुशबू ॾाढी सुठी ईंदी आहे। ॾाढो जल्दी ठही वियो। माण्हू छो को हलवनि खां घबराईंदा आहिनि, न ठाहींदा आहिनि घरनि में, त फौरन ठही वियो। हाँ, 5 मिनट में बसि शइ रेडी हुजे, तव्हां मेजरमेंट पूरी हुजे त पोइ आराम सां ठही सघे थो। आराम सां ठही वेंदो। बसि हिनखे हीअं सेट कंदा वञो। घी जीअं सेपरेट थींदो, शाइनिंग अचणु शुरू थी वई आहे, हीअं असांजो हलवो ज़बरदस्त तयारु थी वियो आहे।
सही। अच्छा वो तो असां हलवे ठाहिण खां पोइ काफ़ी माण्हू शेप ठाहे यू नो कि ड्राई करे टिक्कियूं बि ठाहे रहिया हूंदा आहिनि। उनजो ही तरीक़ो आहे कि अगरि तव्हां टिक्की ठाहिण चाहियो पिया स्क्वायर शेप में या राउंड शेप में, तव्हां जेको बि सांचो आहे जो बि प्लेट आहे ग्रीस कंदो हुनमें, हे विछाई मथां खां प्रेस कजो, 1 इंच जो बिस्किट टाइप जो थियणु खपे, उनजे बाद उनखे छॾी वठो, थधो थिए त पोइ उनखे कट सणंदो त टिक्कियूं थी वेंदियूं। हा बिल्कुलु, शयूं एॾियूं ईज़ी आहिनि अगरि तव्हां सही तरीक़े सां ऐं सही टाइम ते कयो त शयूं वाकई इलाही ईज़ी थी वञनि। फौरन ठाहिण वारो हलवो ही सहरी में बि तव्हां खाई सघो था, पराठे सां, मानी सां, या ईअं शाम जो ॿारनि खे बि ठाहे ॾियो, गेस्ट अचनि पिया त पंहिंजो ठाही साइड में रखी सघो था साइड डिश जे तौर ते। जी, त तलो कुकिंग ऑयल अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ जो हलवो जेको आहे उहो असांजो रेडी थी वियो आहे। गार्निशिंग ज़रूरी आहे ऑब्वियसली। असांजी ही जेका रेसिपी आहे उहा रेडी थी वई आहे। हाणे असां ठाहींदासीं ड्रिंक, करशी जामे शीरी ड्रिंक ठही रही है। करशी जामे शीरी, जी बिल्कुलु, करशी जामे शीरी जो इलायची फ्लेवर जेको आहे उहो असां तयारु करे रहिया आहियूं। 4 टेबल स्पून सही। मैं काफ़ी कुछ मूंखे लॻे थो मां हिन ट्रांसमिशन में काफ़ी कुछ सिखी वई आहियां फैसल, है ना, कुछ तो सिखी वई आहियां। खैर जी, करशी जामे शीरी जेको लाइफ लाइट रिफ्रेशिंग आहे, करशी जामे शीरी सब पीते हैं जी जेका ड्रिंक आहे उहा इलायची फ्लेवर में रेडी थी वई आहे। गॾो गॾु मार्केट में अवेलेबल आहिनि तव्हां वटि फलक राइस, फलक जी हिकु रेंज आहे जेका मार्केट में अवेलेबल आहे। फलक जा मसाला बि अवेलेबल आहिनि, फलक जो पिंक सॉल्ट बि अवेलेबल आहे। राइस जेके फलक जा आहिनि उहे 1 कप खां 5 गुना वधीक थी वेंदा आहिनि। ऐं ही जेके आहिनि उहे स्पेशली मेड आहिनि बिरयानी जे लाइ। गॾो गॾु जी टपाल मेज़बान जी चांहि हमेशह असांजे दस्तरखाननि ते सजंदी आहे, चाहे सहर हुजे या इफ़्तार, शुमार हूंदी आहे टपाल मेज़बान। वाह, हिकु ॿी लाइन यार, मां शिफ्ट कयो आहे थोरो पंहिंजे प्रोफेशन शिफ्ट थी कया, राइटिंग न थी अचां न फैसल। थैंक यू सो मच, ॾाढी ज़बरदस्त रेसिपीज़ असांखे हमेशह सेखारण जे लाइ। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक, ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।